अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। आऊं तव्हांजो तवजो छिकाइणु चाहियां थो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे हिकजहिड़ाइनि ॾांहुं ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा जे माइट कारून जे हिकजहिड़ाइनि ॾांहुं। कारून ऐं यूसुफ अलैहिस्सलाम में हिकजहिड़ायूं कहिड़ियूं आहिनि ऐं यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे विच में हज़रत कहिड़ियूं आहिनि। हाणे सूरत 12 नंबर सूरत यूसुफ अलैहिस्सलाम में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे त कहिड़े तमकिनत ॾींहुं उनखे अहिड़े नमूने सां परवरिश पाए थो फ़िरौन जे घर में, हू बि फ़िरौन जे घर में। हू फ़िरौन न आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो बादशाह आहे, उहो फ़िरौन न आहे, फ़िरौन खां अॻु जो आहे उहो। हुनखे अलाह ताला मलिक चवे थो ॿिन्ही ते। ॿिन्ही जॻह ते हज़रत याक़ूब जो बादशाह जेको आहे मिस्र वारो उहो बि मलिक आहे, ऐं फ़िरौन जेको हज़रत मूसा वारो बादशाह ज़माने वारो जेको बादशाह आहे सो फ़िरौन आहे। तमकिनत हज़रत मूसा खे मिली, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अख़्तियार मिलियो। हा, उन में छा थो थिए, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो कैद जेको थियणो आहे 7 सालनि खां पोइ उनखे संभाले थो। पहिरियां 7 साल जेके सुखिया आहिनि, जेके अनाज थींदो जिन में, उहो गॾु करे थो। कहिड़े नमूने सां उनजो क़ुर शरीफ़ में ज़िक्र आहे त सुंबल सां गॾु, यानी संगन सूधो रखियईं। ऐं पोइ ॿिया जेके कैद जा साल शुरू थिया उन में पोइ उन्हनि खे विकिणणु शुरू कयईं, ॾियणु शुरू कयईं माण्हुनि खे। पर कहिड़े नमूने सां हुनजो वरी तौरात में ज़िक्र आहे त हाणे उहो त असीं त ॾिसूं था हज़रत यूसुफ जी सूरत जेका आहे यूसुफ अलैहिस्सलाम, उन में त चङाई करे थो, माण्हुनि खां पैसा वठे थो ऐं उनजो इलाजु उहो ॾिए थो। पर पोइ जॾहिं हिकिड़े साल पैसा ॾिनऊं माण्हुनि, तौरात में अॻिते ज़िक्र आहे, पोइ पहिरीं पैसा ॾिनऊं, ॿिए साल पैसा वैसा जेके बचिया से ॾिनऊं। पोइ हाणे 3 साल पैसा रहिया कोन को, त छा कंदा, हाणे पोइ ज़मीन विकिणंदा। चए ज़मीन गिरवी रखियाऊं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि, तौरात में ईअं ज़िक्र आहे। वरी पंहिंजो ॿिए साल ज़मीनूं बि वयूं हलियूं, खाई पी छिका। हाणे छा कयूं, हाणे जे माल जेको आहे उहो बि माल ॾिनऊं यूसुफ अलैहिस्सलाम खे। माल चाढ़ण वारा यूसुफ अलैहिस्सलाम जा पंहिंजा माण्हू उहे चाढ़ीनि पिया पंहिंजी जॻह ते, पर हिननि विकिणी छॾिया, उहे पंहिंजी यूसुफ जे तरफ़ां अलैहिस्सलाम जे पालीनि पिया या वग़ैरह। पर उहो ॼण हिकिड़ो मिलाइन ऐं बिनाइन, यानी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको तरीक़े बिज़नेस जो आहे उहो भलो आहे, यानी माण्हुनि जे लाइ ख़ैरखाई वारो आहे, चङाई वारो आहे, जो वठे थो अहिड़े नमूने सां जो वरी उन्हनि खे वापसि कंदो। कारून जो हुनजे उबतड़ आहे, इन ॻाल्हि ते तवजो आहे। पोइ 3 साल 4 साल जॾहिं अञा पैसा खपी विया, ज़मीनूं बि खपी वियूं, माल बि पियो हलियो, पोइ छा हाणे कयूं, कीअं फ़ाइदो। हाणे पंहिंजो जान, पंहिंजो नफ़्स विकियाऊं, पंहिंजे पाण खे विकियाऊं फ़िरौन वटि, मलिक बादशाह वटि, यानी बादशाह जी प्रॉपर्टी थी विया त हीअ सभु पंहिंजे पाण खे विकिणऊं, यानी ग़ुलाम थिया, बाना थिया। हाणे उहो बि थियो। हाणे पोइ वरी जॾहिं 7 साल थी विया हलिया ऐं 7 साल थियो त पोइ त यूसुफ अलैहिस्सलाम वरी मोटाइणु शुरू कयूं सभई ॻाल्हियूं। यानी पहिरीं उन्हनि खे अनाज ॾिनाई, जो पोखियाऊं त वरी पंहिंजी जाननि खे आज़ादु करायूं। पोइ ॿिए साल वरी 2 साल 3 साल मतिलबु त वरी पोइ आहिस्ते आहिस्ते करे पंहिंजा ज़मीनूं वापसि वरिताऊं, वरी आहिस्ते आहिस्ते करे पंहिंजा माल वापसि वरिताऊं। अहिड़े नमूने सां इहो ॼण तरीक़ेकार रहियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो, जेको सुहिणो हुयो, सुठो हुयो, ख़ैर खाई वारो, चङाई वारो हुयो। हिन पासे कारून जॾहिं आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में, उहो माइट हो हज़रत मूसा जो, पर उहो तिजार, उहो बि साॻे नमूने सां ताजत। यूसुफ अलैहिस्सलाम में 2 ख़ुसूसियतूं, हिकिड़ो त बादशाह यानी तमकिनत अख़्तियार बि थियो हुन वटि, बादशाह जे अवज़ी यानी वज़ीर हो। पर हीअ जेको ॾेती लेती बिज़नेस जेका माण्हुनि खे ॾिनाई थिए, वरिताई थिए, त उहो अहिड़े नमूने सां प्लान कयईं जो बिज़नेसमैन बि हुजणु हिकिड़ो। त यूसुफ अलैहिस्सलाम सुठो बिज़नेस जो मिसाल आहे, ऐं कारून जेको आहे सो बुछड़े बिज़नेसमैन जो मिसाल आहे।
ऐं बादशाह सुठा जेके अलाह ताला क़ुर शरीफ़ में ज़िक्र कया आहिनि, ज़ुल्क़रनैन सुठो बादशाह, हज़रत यूसुफ, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सुठो बादशाह, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सुठो बादशाह, ऐं पंहिंजो निमरूद बुछड़ो बादशाह, फ़िरऔन जेको आहे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जो बुछड़ो बादशाह, मतिलबु अहिड़े नमूने सां। त हाणे छा थो थिए, जो कारून जेको आहे सो एक्सप्लॉइट करे थो, इहे साॻी जेका मैथडोलॉजी जेका इस्तेमालु कई पंहिंजे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम त पहिरियों उन्हनि जो पैसनि सां ॾिनाई शइ, पोइ वरी हुननि जी ज़मीनुनि ते ॾिनाई, पोइ हुनजे माल ते ॾिनाई, पोइ हुनजे जानुनि ते ॾिनाई, पुट विकियाऊं, ॿार विकियाऊं। हाणे पाण सिंध में वीचारनि ॿार त विकिया पिए शहरनि में अची, बाबा असांजो हीउ ॿार वठो असीं विकूं था, त अहिड़ी हालतूं थी वियूं हलियूं ॾुखार जे ज़माने में। त बहरहाल पोइ उहे सभई फ़िरऔन जेको कारून हो, उन वरी पोइ एक्सप्लॉइटेशन जे अंदाज़ में बादशाह थियो ऐं पंहिंजो ताजिर थियो ऐं तिजारत खे पंहिंजो एक्सप्लॉइट कयईं। इन करे सूरत कसस में आहे त माण्हू हुनखे यादि थिया, यानी त तूं पंहिंजो यादि कर त अलाह ताला तो ते अहसान कयो आहे, उनजो नसीबु जेको आहे उनजो भाङो जेको आहे सो तूं ॾिए, यानी मतिलबु चङाई कर जीअं यूसुफ अलैहिस्सलाम ते कई। त उहो चए थो मूंखे अलाह ताला को अहसान मूं ते कोन्ह कयो आहे, मूंखे पंहिंजो इल्मु कमु आयो आहे, मूंखे जेको तिजारत जो बिज़नेस जो इल्मु आहे उहो मूंखे कमु आयो आहे। तुंहिंजो त उन जे करे मूं हीउ सभई हथु कया आहिनि, पंहिंजो तिजारतूं, पंहिंजो पैसा ॾोकड़ खज़ाना जेके आहिनि मूंखे पंहिंजे इल्म जे करे हासिलु थिया आहिनि। त मतिलबु इहो हिकिड़ो फ़र्क़ु आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम में हिकजहिड़ायूं आहिनि, पर मूसा अलैहिस्सलाम ऐं कारून ऐं पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम ऐं यूसुफ अलैहिस्सलाम ऐं कारून, उन में जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हि यानी हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ कहिड़े नमूने सां आहिनि। त हींअर जेको सिस्टम हीउ जेको रखियो आहे हिन रॉथस्चाइल्ड ऐं पंहिंजो बैंकिंग सिस्टम जेको यूरोप जो, अमेरिका जो, हीअ जेकी सॼी सिस्टमूं आहिनि, जेको तव्हां खां हर शइ ख़रीद कनि था, तव्हां गिरवी रखो था पंहिंजे पाण खे हुनखे हुनखे, त पोइ इहो हिकिड़ो एक्सप्लॉइटेटिव सिस्टम आहे हिन वक़्तु जेको यहूदियुनि जे हथ में आहे सॼी बैंकिंग सिस्टम, सॼो तिजारत जो सिस्टम, जेके बि आहिनि IMF ऐं जेके बि अदारा आहिनि जेके पैसा ॾोकड़ ते कंट्रोल कनि था, कहिड़े नमूने सां एक्सप्लॉइट कनि था, कहिड़े नमूने सेंक्शन्स कनि था मुल्कनि ते, फलाणो दुआ बि नथो वठी सघे, फलाणो का बि शइ नथो वठी सघे, फलाणो अनाज बि नथो वठी सघे असांजे इजाज़त खां सवाइ। त इहो सॼो एक्सप्लॉइटिव सिस्टम जेको आहे सो हिननि अख़्तियार कयो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॼणो मालूम हो, उन चङाई जे लिहाज़ खां कयो, पर कारून जेको आहे उनखे एक्सप्लॉइटेटिव नमूने सां कयो। इन करे हीउ जेको कारून जो अंदाज़ जेको आहे अख़्तियार कयो आहे हिन वक़्तु जेके माण्हू आहिनि, मतिलबु त उहे बि यहूदी आहिनि, उहे बि साॻियो नस्ल आहे, हज़रत मूसा जो नस्ल बजा ऐं पंहिंजो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे नस्ल मां हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे औलाद मुंहिंजा आहिनि। इन करे बनी इसराईल आहिनि इहे, नेतान याहू ऐं इहे सभई जेके रॉथचाइल्ड ऐं जेके बरदोख ऐं जेके जर्नलिज़म वग़ैरह सभिनी शयुनि ते जिन जो कब्ज़ो आहे, जेके बि सोर्सिस आहिनि पंहिंजो इंफॉर्मेशन जा, नॉलेज जा, जेके बि बिज़नेस जा, पैसे ॾोकड़ जा, जेके बि बाल मता जा, पंहिंजो अख़्तियार पंहिंजे हुकूमत जा, से सभई इहे दजाल जे हथ में आहिनि हींअर। त इहो दजाल जेको आहे सो हिन यहूदियुनि जो आहे। इन माना में इहा ॻाल्हि तव्हांखे चयो त तव्हांखे ॿुधाए छॾियां, पोइ इन ते माण्हू सोच वीचार करे सघे थो ऐं इन ते कुझु करे सघे थो, कमु करे सघे थो जेको तव्हां करणु चाहियो। मूंखे ॻाल्हि मिली करणी हुई। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन।